बोर्ड मास अॼु पाण पढ़ी आयासीं। हे बोर्ड मास जा प्रैक्टिस क्वेश्चन्स तव्हां ॾे मोकिलिया। हाणे अचो त हिनखे 1 बाय 1 सॉल्व कयूं था। पहिरियों नंबर दर्जो आहे 2 + 6 डिवाइडेड बाय 2 - 3। ठीकु आहे। हाणे तव्हां ॾिसी सघो था पिया त 2 ऐं 6 पाण में जोड़ में आहिनि, हे 6 ऐं 2 वंड में आहिनि, हे कट में आहिनि। तव्हां ख़बर आहे बोर्ड मास जे मुताबिक़ अॻ में ब्रैकेट छॾाईंदा आहियूं, ब्रैकेट आहे न त उनखां पोइ पाण डिवीजन छॾाईंदासीं वंड, त उहो हिननि जे ॿाहिरां सर्किल ॾींदासीं। जीअं मां ॿुधायां थो सभिनि जो ईअं होमवर्क थियल हुजे, सर्किल लॻल हुजे। ठीकु आहे, पोइ तव्हांजी ग़लती न थींदी। सिर्फ़ु 2 अंग ऐं विच वारी जेका निशानी आहे उन्हनि खे सर्किल करिणो आहे। ॾिसो, हे मां 2 साॻियो रखियुमि, प्लस साॻियो रखियो, हेॾो -3 बि सेम रखियो। सिर्फ़ु मां छा कयो, 2 अंग ऐं 3 विच में जेका निशानी हुई। हाणे ॿिनि जो खोड़ो छंद ते पढ़ंदासीं, 1 × 2 = 4, 3 × 6। ॾिसो कटे छॾे 3 अची वियो। हाणे ॾिसंदासीं त असांजी जेको आहे सो वंड बि ख़तमु थी वई, ज़रब आहे न हिन में, ज़रब आहे ई न। हाणे उनखां पोइ कंहिंजो वारो आहे जोड़ ऐं कट जो। ठीकु आहे, जोड़ जो मतिलबु आहे त अॻ में तव्हां जेके हिक वारा हूंदा, सेम चार्ज वारा हूंदा, यानी प्लस वारा हिक पासे कंदो, माइनस वारा ॿिए पासे कंदो। तव्हांखे आसान करे सम्झाइण जे लाइ मां जेको आहे स्टूडेंट खे ईज़ी करे सम्झाइण जे लाइ चवंदो आहियां त गॾ हिक पासे, घोड़ा हिक पासे। प्लस वारा सम्झो घोड़ा आहिनि, उहे हिक पासे वेंदा, माइनस वारा गॾ आहिनि, उहे ॿिए पासे। हाणे असां ॾिसंदासीं 1 बाय 1। पहिरियों ॿिनि खे ॾिसूं, अॻियों निशानी हूंदी आहे हमेशह 2 प्लस जो आहे, हे 3 बि छाजो आहे, प्लस जो आहे, पर हे 3 जेको आहे सो इहो माइनस जो आहे। इन जो मतिलबु आहे हे 2 घोड़ा हिकिड़ा ऐं 3 घोड़ा ॿिया, टोटल घणा थी वेंदा, 5, यानी प्लस जा 5 ऐं माइनस जा 3। हाणे ॾिसो, ॿियो कोई बि माइनस जो न आहे जेको असां हिन में एड कयूं। एड जो मतिलबु इहो न आहे त प्लस करे ॾियूं, इन जो मतिलबु आहे असां गॾु करे रखंदासीं। मिसाल वठूं था थोरी देरि जे लाइ, जेकॾहिं हिते -2 बि हुजे हा या -5 हुजे हा, त हाणे छा कयूं आहे, असां चऊं आहे 3 गॾ हिकिड़ा ऐं 5 ॿिया, टोटल गॾ घणा थी वञनि, माइनस जा 8 थी वञनि। ऐं 3 ऐं 5 असां हिनखे गॾु करे रखूं आहे, पर छो जो करे हे असां तव्हांखे सम्झाइण जे लाइ ॾिनो, हे आहे न, सो हिते घणो थी वेंदो, -3 थी वेंदो। ठीकु आहे। हाणे अॻिते जॾहिं 2 अंग बचा, हिकु प्लस जो हिकु माइनस जो, वॾे में हमेशह नंढो कट कंदा कयो। 5 में 3 वेंदा, घणा बचंदा, 2, निशानी वॾे अंग जी ईंदी आहे। वॾे में नंढो कट करे निशानी वॾे अंग जी। हे तव्हांजो जवाबु आहे। जंहिंजो सही हुजे हुननि जे लाइ वेल डन। हाणे अचो क्वेश्चन नंबर 2, 8 - 5 + 3। 8 - 5 + 3, हे क्वेश्चन नंबर 2 आहे। हाणे इन में स्टूडेंट कहिड़ी ग़लती कंदा आहिनि, जस्ट अ मिनट। अच्छा, हाणे इन में स्टूडेंट कहिड़ी ग़लती कंदा आहिनि, जो प्लस अॻ में करिणो हूंदो आहे न, छा कंदा आहिनि, हिननि खे ॾिसी प्लस करे छॾींदा आहिनि, प्लस जी निशानी ॾेई करे। इहो ग़लति आहे। कीअं, ॾिसो अचो सम्झूं था। हे 3 छाजो आहे, प्लस जो आहे, 5 छाजो आहे, माइनस जो आहे। इहे ॿई हिकु जहिड़ा आहिनि ई न। हे इहे सम्झो त 5 गॾ बीठा, 3 घोड़ा। तव्हां छा कयो, हुननि खे 8 घोड़ा करे लिखी छॾियो पिया, जेको ग़लति आहे। ठीकु आहे, पॉइंट तव्हांखे आयो सम्झ में अची वेंदो। तव्हां गौर कंदव 8 जे अॻियां कुझु न आहे, माना प्लस जो। इन जो मतिलबु आहे हे ॿई हिकु जहिड़ा आहिनि। ठीकु आहे, ॾिसो 8 घोड़ा ऐं 3 ॿिया घोड़ा, इन जो मतिलबु 8 प्लस जा ऐं 3 प्लस जा, टोटल प्लस जा घणा थी वेंदा, 11 ऐं माइनस जा घणा थींदा, 5। ठीकु आहे। हाणे प्लस जा 11, माइनस जा 5। ॾिसो 2 अंगनि ताईं पहुची वियासीं न, यानी हिकु प्लस जो हिकु माइनस जो। हाणे असां वॾे में नंढो कट कंदासीं, 11 में 5 वेंदा 6, निशानी हमेशह वॾे अंग जी ईंदी, सो प्लस जो 6 बचंदो। लिखणो न आहे प्लस जो 6, तव्हांखे सम्झाइण जे लाइ मां लिखां थो। हितां जो छा आहे, आंसर आहे। हे क्वेश्चन नंबर 2 हुयो। हाणे अचो था क्वेश्चन नंबर 3 ते। क्वेश्चन नंबर 3 आहे 7 × 2 - 8। हाणे हिन में तव्हां ख़बर आहे, अॻ में ज़रब छॾाइबी आहे, त हिनखे तव्हां ब्रैकेट करे वेंदो, इन जो मतिलबु आहे यानी गोल दाइरो ॾेई वेंदो। हाणे ज़रब छॾाईंदो, 7 × 2 = 14। हाणे 14 में 8 कट कंदा त घणा बचंदा, 6 बचंदा, छाजा, प्लस जा। ठीकु आहे। हाणे अचो क्वेश्चन नंबर 4 सॉल्व कयूं था। क्वेश्चन नंबर 4 आहे 15 + 5 - 3 × 4। हाणे असांखे ख़बर आहे त अॻ में असांखे छॾाइणी हूंदी आहे वंड। वंड आहे न, सो अॻ में असां छॾाईंदासीं ज़रब। ॾिसो, हे 15, हे प्लस जा 5, हे माइनस बि ॿाहिरों रखंदासीं। तव्हांखे चयमि न, सिर्फ़ु 2 अंग ऐं 3 निशानी। ठीकु आहे। अच्छा, निशानियुनि जी ज़रब मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे मां ऑलरेडी सेखारियो आहे। हिते दरअसल थिए छा थो त -3 ज़रबिया प्लस जो 4 आहे। हे 4 छाजो आहे, प्लस जो आहे, यानी हे प्लस जो 4 ऐं माइनस जा 3 पाण में ज़रब थियनि था। निशानी मुंहिंजे ख़्याल में ज़रब तव्हांखे पढ़ाया हुआ, मुख़्तलिफ़ निशानियूं आहिनि, त जवाबु माइनस में ईंदो। प्लस × माइनस, -4 × 12। ठीकु आहे। हिते बि उहो साॻियो कमु थिए थो, माइनस जा घणा थी वेंदा, 12 थी वेंदा। हाणे ॾिसो, ज़रब ख़तमु थी वई, वंड आहे कान। हाणे बचिया आहिनि प्लस ऐं माइनस वारा। असां प्लस वारा हिक पासे कंदासीं, माइनस वारा ॿिए पासे ॾे। हे ॿई प्लस जा आहिनि, 15 जे अॻियां कुझु न आहे, माना प्लस आहे, हे बि प्लस आहे, ऐं हे कहिड़ो आहे, माइनस जो आहे। सो 5 ऐं 15 घणा थी वेंदा, 20 प्लस जा, ऐं माइनस जा घणा थी वेंदा, 12। हाणे 20 में 12 कट कंदा त घणा बचंदा, 8, पर छा जा, प्लस जा बचंदा। ठीकु आहे। हाणे क्वेश्चन नंबर 4 हुयो। क्वेश्चन नंबर 5 ते अचूं था। क्वेश्चन नंबर 5, अच्छा मां ॿिए वीडियो में तव्हांखे करे ॾेखारियां थो पियो, या ॿिए पेज ते कयो था, वेट कयो। अच्छा, हाणे ॿिए पेज ते अची वियासीं। तव्हां हिन में ॾिसी सघो था पिया त 6 जेको आहे सो ऐं 2 वंड में आहिनि, सो हिनखे असां सर्किल करे वेंदासीं। बाक़ी दर्जो एज़ इट इज़ लिखी वेंदासीं। हाणे ॿिनि जो खोड़ो छंद ते पढ़ंदासीं, 1 × 2 = 2, 4 × 3 = 6।
हाणे ॾिसो वंड ख़तमु थी वई, ज़रब आहे न, हाणे सिर्फ़ु जोड़ कट आहे। हाणे असां प्लस वारा हिकु पासे माइनस वारा ॿिए पासे, साॻी ग़लती न आहे करणी। चइनि खे टिनि सां असां जोड़ नथा करे सघूं, इन करे जो 3 माइनस जो आहे, 4 बि प्लस जो आहे, 3 बि प्लस जो आहे। सो हे ॿई हिकु जहिड़ा आहिनि, 4 ऐं 3 7 प्लस जा ऐं माइनस जा 3। आई होप तव्हांखे हे पॉइंट सम्झ में अची वियो हूंदो। या इन में तव्हां हिकिड़ो ॿियो कमु करे सघो था पिया, ॾिसंदो आख़िर में कटे सटे प्लस 4 माइनस। हाणे ॾिसो 7 मां 3 वेंदा, घणा बचंदा? 4 छा प्लस जा। तव्हां हिते डायरेक्ट बि करे सघो पिया, हिकु प्लस जो 3 ॿियो माइनस जो 3, पाण में कटिजी वेंदा। सिंपली कटे सटे छा बचंदो? प्लस जो 4। ॾिसो साॻियो ई आयो आहे न आंसर। ठीकु आहे। हाणे क्वेश्चन नंबर 6 सॉल्व कयूं था। क्वेश्चन नंबर 6 में आहे 6 डिवाइडेड बाई 2 माइनस 3 सॉरी क्वेश्चन नंबर 5 हुयो। क्वेश्चन नंबर 6 आहे 7 प्लस 3 प्लस 4 माइनस 8 माइनस 2 प्लस 7 ऐं माइनस जा 10। हाणे हिन में तव्हांजो कॉन्सेप्ट अञा वधीक क्लियर थी वेंदो। हिन में तव्हां ॾिसी सघो था पिया त हिकिड़ा प्लस जा आहिनि, हिकु माइनस वारा आहिनि। ज़रब ऐं वंड सॼे दर्जे में न आहिनि, सिर्फ़ु प्लस ऐं माइनस। इन जो मतिलबु आहे बी बोर्ड मास तो हलंदासीं न, बी न आहे, ओ न आहे, डी न आहे, एम यानी मल्टीप्लिकेशन बि न आहे, सिर्फ़ु एडिशन ऐं सब्ट्रैक्शन आहे। ठीकु आहे। सो असां गॾु हिकु पासे कंदासीं, घोड़ा ॿिए पासे। घोड़े में मुराद प्लस वारा अचो त हिन पासे ॾे कयूं था। ॾिसो 7 छा जो आहे? प्लस जो। हाणे प्लस वारनि खे मां गोल सर्कल कयां थो, जेके माइनस वारा हूंदा उन्हनि खे बॉक्स ठाहींदुमि। ठीकु आहे, जीअं सम्झण में असांखे आसानी थी वञे। ॾिसो हे बि प्लस जो आहे, इन मतिलबु आहे इहो हिननि जो साथी आहे। हे 4 बि छा जो आहे? प्लस जो आहे। वरी हे जेको माइनस जो 8 आहे इहो हिननि जो साथी न आहे। हे माइनस जा 2 इहो बि हिननि जो साथी न आहे। वरी ॾिसो हे 7 हिननि जो साथी आहे। वरी हे जेको 10 आहे इहो माइनस जो आहे। ॾिसो हाणे जेके गोल दर्जो आहे, दाइरो आहे जंहिंजे ॿाहिरों, इहे सभु प्लस वारा आहिनि। पाण में जोड़ कंदासीं, 7 ऐं 3 10, 10 ऐं 4 14, 14 ऐं 7 घणा थी वेंदा? प्लस जा घणा थी वेंदा? 21। ठीकु आहे। ॾिसो असां प्लस वारनि खे गॾु करे हिकु जॻह ते गॾु कयोसीं। हाणे अचो माइनस वारा 8 ऐं 2 10। हाणे ॾिसो हिते स्टूडेंट छा ग़लती कंदा आहिनि? प्लस माइनस इंटू माइनस प्लस जा 10 करे वेंदा आहिनि। बाबा हिननि ॿिन्हिनि दर्जनि में ॾिसो फ़र्क़ु आहे। माइनस 8 माइनस 2, हिकिड़ो दर्जो इहो आहे, ॿियो आहे माइनस 8 ज़रबिया माइनस 2। छा हिननि ॿिन्हिनि दर्जनि में फ़र्क़ु न आहे? ॾिसो हिननि में माइनस 8 ऐं माइनस 2 जे विच में का बि निशानी न आहे। हिन जो मतिलबु आहे सिंपली हे जोड़ कट थींदा। जोड़ कट जो मतिलबु आहे अपोज़िट निशानी हुजे त असां कट कयूं आहे या जोड़ कयूं आहे। हाणे साॻियूं निशानियूं त हिननि खे गॾु कंदासीं, जोड़ न कंदासीं। इनफैक्ट हिननि खे गॾु करे रखंदासीं। छा थी वेंदो? माइनस जो 10 थी वेंदो। पर हिन जे विच में निशानियुनि जे विच में ज़रब आहे। सो हाणे ॾिसो पहिरीं ॻाल्हि त 10 जवाबु न ईंदो, 16 ईंदो। पोइ निशानियूं ज़रब कंदासीं, माइनस इंटू माइनस प्लस, प्लस जो 16। छो साॻियूं निशानियूं हुयूं। ॾिसो माइनस 8 माइनस 2, हिते बि माइनस 8 माइनस 2, पर विच में निशानी आहे ज़रब जी। सो इन करे हिन जो जवाब बि डिफरेंट अची वेंदो। ठीकु आहे। आई होप हे पॉइंट क्लियर थी वियो हूंदो। सो हाणे हिननि ॿिन्हिनि खे ज़रब न कंदासीं, माइनस इंटू प्लस माइनस, माइनस इंटू माइनस प्लस करे 8 × 16 खे हुन हे हिकु जहिड़ा हिननि खे गॾु कंदासीं। ईअं सम्झो खणी हिकिड़े हिन कमरे में 8 गॾ बीठा आहिनि, 2 गॾ ॿिया आहिनि। टोटल घणा गॾ थी वेंदा? 10। वरी तव्हां हिन कमरे में वियो, 10 ॿिया बि गॾ हुया। इन जो मतिलबु आहे टोटल गॾ 10 ऐं 10 20 थी वेंदा, यानी माइनस जा 20 ऐं प्लस जा 21। वॾे में नंढो कट थींदो, घणो बचंदो? 21 मां 20 वेंदा, हिकु बचंदो। पर छा जो? प्लस जो। इन करे वॾी निशानी प्लस जी आहे। प्लस जो वञे, प्लस लिखणो न आहे, तव्हांखे सिर्फ़ु सम्झाइण जे लाइ लिखियो आहे। आई होप तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। 8 मिंटनि जी वीडियो थी वई आहे। बाक़ी जेके 3 या 4 क्वेश्चन आहिनि उहे नेक्स्ट वीडियो में।